नाज़रीन, भान सईदाबाद में बोज़दार बिरादरीअ जो ज़मीन ऐं प्लाटनि ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट पेश करे रहियो आहे MNN TV जो रिपोर्टर हैदर अली बलोच। तक़रीबन 1.5 साल खां वठी हू मुंहिंजी ज़मीन ते कारखानो, पेट्रोल पंप, सर्वी नंबर 622 ते SHO इब्राहिम बोज़दार पंहिंजे भाइरनि जे ज़ोर ते ऐं पंहिंजे औलाद जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो वेठो आहे, जेको बिल्कुलु ग़ैर क़ानूनी आहे। मूं वटि सर्वी नंबर आहे 622 ऐं ॿियो मुंहिंजे घर अॼु उते घिड़िया आहिनि, मूंसां बेवाजिबी कयो अथनि, मूंसां विड़िया आहिनि, मुंहिंजे घरनि जे कोटनि खे ड्राथो अथनि, मूंसां विड़िया आहिनि, मुंहिंजे ॿारनि बचनि खे मार कुट कयो अथनि। ऐं मां इन हिसाब सां अॼु बाला तव्हां प्रेस वारनि ने पंहिंजी दांह खणी आयो आहियां। SP साहिब खे बि रिक्वेस्ट थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे, पंहिंजे SHO खे बिल्कुलु मूंखे इंसाफ़ उन मां फराहम करे। मां कोर्ट में अपील इहा कयां थो त मुंहिंजी जेका सर्वी ज़मीन आहे उहा मुंहिंजी सर्वी ज़मीन, उन का बि मूं वटि का फॾे जी ज़मीन न आहे, जंहिंमें मुंहिंजो घर आहे उहो नंबर मुंहिंजो 581 आहे, उन ते बि ज़बरदस्ती कब्ज़ो कयो वेठो आहे। पंहिंजे भाइरनि जा घर उन उते ठाहियो वेठो आहे। मां बाला ऑफिसरनि खे माना बाला ऑफिसरनि खे अपील थो कयां त मुंहिंजी जेका सर्वी ज़मीन आहे मूंखे आज़ादु करायो वञे। हिन माण्हू खां ज़बरदस्ती जेको मूंसां ज़ुल्म कयो वेठो आहे, मूंसां न थियण जे सूरत में मां SP ऑफिस जे साम्हूं पंहिंजा ॿार बच्चा उते वठी वञी पंहिंजे मथां पेट्रोल हारे पाण खे बायूं ॾींदासीं। अगरि अञा न थी सघियो त मां कोर्ट जे ऑफिस सेवण, दादू, हैदराबाद, जिते बि मुंहिंजे ग़रीब जो वसल मां कोर्टनि में वेंदुसि, उते पाण खे बाहि ॾींदुसि। साईं मुराद शाह खे बि अपील था कयूं। साईं, असांजो अर्ज़ा जो असांजो सौट अज़ीज़ुल्लाह बोज़दार सम्झी उन जो ज़मीन आहे ॾाॾुकी खाते ते, सम्झी उहो पंहिंजो हिसाब हिकु किताब करे हुननि खे पंहिंजे रोड जे हिसाब में हू हिननि सां बेवाजी करणु आया, भेण आया। ऐं असांखे अपील आहे जो हाई कोर्ट खे ऐं जज साहिब खे, जो असांजो आला ऑफिसर SP थियो या DIG थियो सर, उन्हनि खे उन्हनि जी हिन सां इंसाफ़ करे वञे। MNN TV न्यूज़।